नासिर नवाज़ लीग अॻवानी वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त बानी पीटीआई खे अडियाला जेल खां मुंतक़िल करण ते गौर न पियो कयो वञे। 9 मई फ़ौज ऐं फील्ड मार्शल ख़िलाफ़ बयाननि ते माज़रत खां सवाइ ॻाल्हियुनि जो को इम्कान नाहे। पंहिंजे बयान में राणा सनाउल्ला चयो आहे त भारत असांजो दुश्मन आहे। बानी पीटीआई प्रोपेगंडा में उन जो साथ ॾिनो। इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हियुनि खे माण्हू पसंदि नथा कनि। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशह मुफ़ाहिमत जी ॻाल्हि कई आहे ऐं जमहूरियत खे हथी वठण लाइ किरदारु अदा कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। नवाज़ लीग अॻवानी वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त बानी पीटीआई खे अडियाला जेल खां मुंतक़िल करण ते गौर न पियो कयो वञे। 9 मई फ़ौज ऐं फील्ड मार्शल ख़िलाफ़ बयाननि ते माज़रत खां सवाइ ॻाल्हियुनि जो को इम्कान नाहे। पंहिंजे बयान में राणा सनाउल्ला चयो आहे त भारत असांजो दुश्मन आहे। बानी पीटीआई प्रोपेगंडा में उन जो साथ ॾिनो। इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हियुनि खे माण्हू पसंदि नथा कनि। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशह मुफ़ाहिमत जी ॻाल्हि कई आहे ऐं जमहूरियत खे हथी वठण लाइ किरदारु अदा कयो आहे।